हाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मीरपुर माथेले खां ख़बर ॾींदा हलूं त मीरपुर माथेले लॻ जरवार ॻोठ इख़्तियार वेसर में बासर जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ मुतासिर औरत जो वारसनि सां गॾिजी एहतजाज मुज़ाहिरो। मुतासिर औरत रेशमा मीराणी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त टुलण मोहब्बत नादिर पीराण वारा हर रोज़ मुंहिंजे घर ते काह करे मुंहिंजी इज़त लुटण जी कोशिश करे रहिया आहिनि, जॾहिं त असांखे ख़ामोश रहण लाइ मौतमार धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। हिन वधीक ॿुधायो त हिननि जे ख़ौफ़ सबबु मुंहिंजो वालिद ग़ुलाम मुस्तफ़ा मीराणी बि घर छॾे वियो। हिन सिलसिले में असां क़ुरान पाक खणी जरवार थाणे ते वियासीं, पर SHO जरवार जवाबदार धुर जो वंगार बणियल ऐं कार्रवाई करण खां लेवाए रहियो आहे। हिन वधीक DIG सखर फिदा हुसैन मस्तोई खां क़ुरान पाक ते इंक्वायरी जो मुतालबो कयो आहे। ॿिए तरफ़ राब्ते करण ते SHO जरवार अब्दुल वहीद भुट्टो ॿुधायो आहे त मुतासिर औरत कूड़ो इल्ज़ाम असांजी सिपाही मथां लॻाए रही आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। बाबा न हूंदो आहे असांखे ॾाढो तंग कंदो आहे। असांजे पीउ खे चवंदो आहे मारे चईंदो मूंखे, असांखे ॾाढो तंग कयो अथसि। मां टिलू पाण ख़ुदि उनजो पुटु नादर बि असांखे ॾाढो तंग कयो। असांजे पीउ खे चवंदो मारे चईंदासीं। भेणनि बाजरी खे हिननि खे बि मारियो कल। असांखे इंसाफ़ आहे। असां क़ुर खणी आयासीं, असांखे कुझु बि न थियो। असांखे ईअं पुलिस वारनि मोटाए छॾियो। असांखे इंसाफ़ खपे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।